मीरपुर माथेलो जे साफ़ी नसरुल्ला गरानी के कत्ल खिलाफ कलम धणे ने सियासी समाजी धुरिन प्रेस क्लब खां अलाह बख्श चौक ताईं रैली कढी एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। एहतजाज कंदड़नि कलम धणिन प्रेस क्लब उडेरो लाल जे सदर अब्दुल गफूर हिंगोरो, सिकंदर साहिवाल, फजल बलोच, जुमा खान साहिवाल, गुल हिंगोरो, जुमो खान साहिवाल, मुमताज अली वरिया, अब्दुल रज़ाक मीरजत, आतिफ साहिवाल, साजन जत मीरजत, रजा साहिवाल, शहबाज साहिवाल, सागर राठौड़, बासित दर्स, अब्दुल गफार, शाहजेब साहिवाल, जहांजेब चन्नू, अली बुर्दी, सालिम अबड़ो, आज़ाद अता, मोहम्मद छुट्टो ऐं ॿियनि प्रेस क्लब उडेरो लाल खां रैली कढी अलाह बख्श चौक ते एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। उन मौक़े ते अॻवाणनि ॻाल्हाईंदे चयो त नसरुल्ला गरानी हक़ ऐं सच जो आवाज़ हो, जेको सदाईं ग़रीबनि जो आवाज़ रहियो, जंहिंजे आवाज़ खे दॿाइण लाइ सरदारनि ऐं भोतारनि कातलाणो हमलो कराए खेसि शहीद कराए छॾियो। हुननि मुतालबो कयो त फौरी तौर ते शहीद साफ़ी नसरुल्ला गरानी जे कातलनि खे गिरफ़्तार करे सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।